इरशाद फरमायो वला तक़रबु ज़िना, अल्लाह ऐ ज़िना जे वेझो न वञो, इन्नहु कान फाहिशा, छो त इहा निहायत बुरी शइ आहे, वसाअ सबीला, ऐं निहायत बुछड़ो ऐं गंदो रस्तो आहे। ज़िनाकारी, बदकिरदारी अल्लाह वटि नापसंदीदा ॻाल्हि आहे। अल्लाह जे कहर ऐं ग़ज़ब, नाराज़गी ऐं ॾमर जो सबबु ज़िना आहे। कंहिं माण्हू ते पंहिंजे बाननि मां कंहिं बाने ते अल्लाह खे एतिरी कावड़ न ईंदी आहे जेतिरी बदकार ऐं ज़िनाकार माण्हू ते अल्लाह खे कावड़ ईंदी आहे। छो त इहो गैरत जो मक़ाम आहे। औरतूं जेकी बि आहिनि धरती ते, इहे अल्लाह जूं बानियूं आहिनि। चओ अल्लाह जूं बानियूं आहिनि, अल्लाह जी मिल्क आहिनि। कंहिं बि बानी सां जेको ज़्यादती करे थो, अल्लाह खे कावड़ ईंदी आहे। मिसाल कंहिंजी न्याणी आहे, मिसाल ॻाल्हि खे सम्झाइण जे लाइ तवजो मूरे कयो। कंहिंजी न्याणी आहे, कंहिंजी भेण आहे, उन खे को धारियो मर्द हथ लाए त गैरतमंद पीउ खे उनजी न्याणी सां को हथ चुरांद करे त गैरतमंद पीउ, बेगैरत जी ॻाल्हि न आहे, गैरतमंद पीउ खे कावड़ ईंदी। चओ कंहिंजी भेण खे केरु हथ चुरांद करे त गैरतमंद भाउ खे कावड़ ईंदी। साईं फरमाइनि था त अन गुयूर मां मोहम्मद गैरतमंद आहियां, वल्लाहु अग़यर मिनी, मुंहिंजो अल्लाह मूंखां वधीक गैरत वारो। ही जेके बानियूं आहिनि, ये अल्लाह जूं बानियूं आहिनि। जेके गैरतमंद पीउ खे न्याणी जे लाइ, गैरतमंद भाउ खे भेण जे लाइ गैरत ईंदी आहे, अल्लाह खे पंहिंजे बानियुनि जे लाइ गैरत ईंदी आहे। जेकॾहिं हुनजी बानी खे केरु हथ चुरांद करे थो, रब खे कावड़ कहर ईंदो। जेकॾहिं ॿी का बि सज़ा न हुजे, उनखे रब जी कावड़ ऐं कहर वारी सज़ा ई काफ़ी आहे। पर ज़िनाकारी जे लाइ दुनिया में बि सख़्त खां सख़्त अज़ाब आहिनि, क़ब्र में बि बुरे खां बुरा अज़ाब आहिनि, ऐं महशर में बि बुरे खां बुरो पुछाणो ज़िनाकार जे लाइ, ऐं जहन्नम जो बुरे में बुरो अज़ाब ज़िनाकार। मदीने वाले साईं फरमाते अज़िना युखरिजुल बिना, ज़िना माण्हू जी पाड़ पटे छॾी। कंहिंजी पाड़ पट बि आहे, वण जी पाड़ पट बि आहे, त उहो वण केॾो वॾो साओ छांव वारो मेवे वारो हुजे, पर जे पाड़ पटिजी वञे त वण सुकी वेंदो, ढेर थी किरंदो। मदीने वारो साईं तो फरमाए त अज़िना युखरिजुल बिना, ज़िना माण्हू जे पाड़ खे पटे छॾे। मालदार आहे, दुनियादार आहे, पैसे वारो आहे, ज़िनाकारी में पवंदो त उन जी
उहा दौलतमंदी अरसे गुजरण सां अल्लाह ताला उनखे तबाही जे रस्ते ते पहुचाईंदो। तड़े खड़े अल्लाह सज़ा ॾिए त बि मर्ज़ी वारो आहे, पर अल्लाह वटि सज़ा जो जेको प्रोसेस आहे, जेको रस्तो आहे, सो आस्ते 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 हुनखे ख़बर बि न पवंदी त मूंखे ही तबाही छो थी आहे, ही मूंखे सज़ा छो मिली आहे, पर इहा ज़िना उन जे दुनिया जे अंदर पाड़ पटे छॾींदी ऐं आख़िरत जे अंदर सख़्त अज़ाब में गिरफ़्तार कराईंदी। ऐं ज़िनाकार जे चेहरे मथां नीमक खजी वेंदो, ज़िनाकार जे दिल मथां ईमान जो नूर फुरिजी वेंदो। ज़िनाकार अल्लाह जे ॾमर ऐं कहर जो हक़दार थी वेंदो ऐं क़यामत जे ॾियारे उथंदो त ज़ानी मर्द जे चेहरे ते ज़ानियाणी औरत जी शर्मगाह ठहियल हूंदी, उन मां गंद रत बदबूदार पीप निकिरंदो जेको हुन जे वात में कोन्हे। ऐं जेको ज़िनाकार आहे उन जो नालो नेकोकारनि मां कढी ख़ताकारनि में लिखियो वेंदो, बद किरदारनि, बदकारनि, बद आमालनि में उन जो नालो लिखियो वेंदो। ज़िना करण वारे सां अल्लाह नाराज़, रसूलुल्लाह नाराज़, गॾु रहण वारा मलाइका नाराज़, समाज नाराज़, जंहिंसां ज़्यादती करे थो उहे नाराज़, सिर्फ़ हिकिड़ो राज़ी थींदो आहे, शैतान। शैतान ख़ुशि थींदो। ऐं जहन्नम जो बुछड़े में बुछड़ो अज़ाब, गंदे में गंदो अज़ाब ॿिनि माण्हुनि खे थींदो, हिकिड़ा ज़ानी, ॿिया बेनिमाज़ी। ज़िनाकार ऐं बेनिमाज़, इन्हनि ॿिन्ही जो ठिकाणो जहन्नम जो गैया वारो खूह हूंदो। ऐं जॾहिं जहन्नम जी बाहि झकी थींदी, तवजो मूं कयो, दुनिया में ॾिठी आहे तव्हां, बाहि ॿरंदी आहे, ॿरंदे ॿरंदे काठ ॿारण ॿरी वेंदो आहे त वरी बाहि आस्ते आस्ते घटिजी वेंदी आहे, वरी बाहि ॿारण वारो हुन में ॿियूं काठियूं विझंदो आहे, ईंधन विझंदो, कोयला विझंदो, वरी बाहि ॿरंदी आहे। जॾहिं जहन्नम जी बाहि झकी थींदी त उहे जेके ज़ानी हूंदा न, उन्हनि ते जेको अज़ाब हूंदो खूह गैया वारो, उनजो ढकण रब लाहींदो त बदबू निकिरंदी, बाहि जा उल्ला ऐं शोला निकिरंदा त पूरे जहन्नम जी बाहि वरी नए सिर भड़की पवंदी। ऐं उन ज़ानियुनि जे वजूदनि मथां जेका बदबू निकिरंदी, जेका गलीज़ गंदी थप निकिरंदी, उन थप खे सिंघण सां जहन्नम खां जहन्नम जो अज़ाब विसरी वेंदो। सड़ंदा पिया, जहन्नम जी बाहि में जलंदा पिया, पर जेॾी महिल दोज़खियुनि खे ज़ानियुनि जो जी बदबू सिंघाई वेंदी न, उन्हनि खां पंहिंजा अज़ाब विसरी वेंदा, एॾी उन जी बदबू उन्हनि जे वजूदनि जी गंदी धप उन्हनि खे एतिरो परेशान कंदी। अल्लाह अकबर कबीरा। ऐं जन्नत ज़ानी जे मथां अल्लाह ताला हराम कई आहे। हराम हराम उहा शइ आहे जेका अल्लाह ताला कंहिं शइ खे पाण ते हराम कयो न, ख़ुदि ऐलान कई त हीअ शइ मुंहिंजे लाइ हराम आहे, त अल्लाह ताला कॾहिं बि वरी उनखे हलाल न कंदो। ज़िनाकार जे लाइ जन्नत में वञण तरफ़ हराम कयो आहे, पर
जन्नत जी खुशबू पे ज़ानी के हराम। ऐं जेको ज़ानी के सहूलत फराहम करे, ज़ानी के आसानी करे ॾिए, जेके सिंधीअ में अरबी में दयूस सॾिबो आहे। सिंधी में जेको लफ़्ज़ चवंदा आहिनि, तव्हां सभु सम्झो था मां चवां उहो लफ़्ज़ जी, तव्हां सभु सम्झो था जेको ॿिए खे ज़िना जे लाइ सहूलत औरत फराहम करे, शराब फराहम करे, आसानी करे ॾिए। साईं फरमाइनि था जॾहिं मां मेराज वारी राति जन्नत में वञा पियो, जॾहिं जन्नत जे दरवाज़े ते पहुतुसि त बेहश्त जे दर ते लिखियल हुयो त ला यदखुलुल जन्नत दयूस। जन्नत में इहो दयूस माण्हू, बेग़ैरत माण्हू, ॿियनि खे ज़िना जी सहूलत मुहैया करण वारो, इहो हिन घर में जन्नत में दाख़िल न थींदो। जन्नत ते रब लिखी छॾियो। ऐं ज़िना करण सां जेकी ॿार ॼमंदा उहे हरामी ॿार हूंदा। जंहिं मुआशरे में हरामी ॿार ज़्यादा थी वञनि, उन मुआशरे में वबा जी बीमारी फैलजंदी आहे। ऐं अहिड़ियूं बीमारियूं उन मुआशरे में ईंदियूं आहिनि जेके उन्हनि जे अबनि ॾाॾनि उन्हनि बीमारियुनि जा नाला बि न ॿुधा हूंदा। अहिड़ियूं बीमारियूं सची ॿुधायो, या किरोना तव्हां अॻ में ॿुधी हुई? ये किरोना छा आहे? भई तपवा, लेसा, सिल्ला, खंगा, कैंसर आहे, ये बीमारियूं खतरनाक बीमारियूं आहिनि। अधरंगा, चरियाई आहे, जुनून आहे, बरस आहे, कोड़ आहे, बीमारियूं ॿुधल आहिनि। पर कोरोना असां कॾहिं ॿुधी बि न हुई। साईं फरमाइनि था अहिड़ियूं बीमारियूं उन समाज में, उन मुआशरे में ईंदियूं जंहिंजा नाला बि तव्हां न ॿुधा हूंदा। उन मुआशरे में जंहिंमें ज़िना आम थींदी, छोकिरा हराम जा ॿार ज़्यादा थींदा। एड्स जी बीमारी, एड्स ऐं अहिड़ी ख़तरनाक बीमारी आहे कैंसर ऐं एड्स, जंहिंजो को अॼु ताईं इलाज न थियो। ऐं जंहिं मुआशरे में, जंहिं शहर में, जंहिं इलाइक़े में ज़िना जी कसरत थींदी आहे, उहे पंहिंजे पाण खे अलाह जे अज़ाब जे लाइ ख़ुदि पेश कंदा आहिनि। मौला असां ते अज़ाब मोकिलियो। ऐं मदीने वारे साईं फरमायो आहे त जेको ज़िनाकार आहे उनजे रोज़ी में तंगी पइजी वेंदी, रिज़्क उनजे कारोबार में बरकत खजी वेंदी, कारोबार में तंगी पइजी वेंदी। कंहिं न कंहिं मुसीबत में उहो मुब्तला रहंदो। हिकिड़ी मुसीबत मां जान छुटंदी, वरी ॿी मां छुटंदो, टी। अॼु इहो मर्ज़ आम थी वियो आहे, अॼु इहा बीमारी आम थी वई आहे ऐं मुस्लमान उन खे गुनाह नथा सम्झनि। इन गुनाह खे माण्हू गुनाह नथा सम्झनि। फ़क़ीरो, भाइरो, आगाह थियो अल्लाह जे क़ुर खां, आगाह थियो रसूलुल्लाह जे फरमान खां, आगाह थियो अल्लाह ताला जे दीन खां। असांजे दीन में, असांजे क़ुर में, असांजे मदीने वारे साईं जे फरमान में जाशे हराम आहे, जिते अल्लाह डमरजे थो, रब कावड़जे थो। अल्लाह शर सभिनी मुस्लमाननि खे महफ़ूज़ रखे। अचो कुझु मदीने वारे साईं जा फरमान तव्हांखे पेश कया, ॿुधंदव, दिल हाज़िर कयो। सही बुखारी में, सही मुस्लिम में, सुनन अबू दाऊद में, सुनन नसाई में हजरत सैयदना अबू हुरैरा रज़ियल्लाहु तआला अन्हु का रिवायत है। मदीने वाले साईं फरमायो ला यज़्न ज़ानी हीन
हिन यज़नी वहुव मोमिन जेडी मल ज़ानी ज़िना कंदो आहे हालांकि मोमिन हूंदो आहे पर जेडी मल ज़िना कंदो आहे उन जो ईमान निकिरी वेंदो आहे ऐं ॿी रिवायत में आहे त साईं जन मिसाल ॾिनो जीअं माण्हू बदन तां कमीस लाहींदो आहे न जिस्म तां कमीस लाहींदो आहे त ईमान वारी कमीस हुनजी लही वेंदी आहे जेडी मल ज़िना कंदो आहे ऐं जे भाग्य जी गोली लॻेसि मरी वञे न इन टाइम ते त इहो बेईमान थी मरी वियो ईमान खां ख़ारिज थी मरी वियो ऐं मदीने वारे साईं फरमायो इमाम तबरानी रिवायत आंदी इन ज़ुनात तशइल वजूहुहुम नारा जॾहिं ज़ानी ईंदा न अल्लाह ताला उन्हनि जे चेहरनि खे जहन्नम जी बाहि में साड़ींदा तव्हां ॾिठो न सुकल काठी जीअं बाहि लॻंदी आहे उहा सड़ंदी आहे उन मां अंदरां ॼणो बाहि थी निकिरे थी साईं फरमाइनि था ज़ानियुनि जे चेहरनि खे अल्लाह ताला ईअं जलाईंदा पुट तव्हांखे जेकॾहिं शौक़ु आहे हिकिड़ी साल पढ़ण जो ॿी पढ़ण जो टी पढ़ण जो चार पढ़ण जो चइनि ताईं शरीयत जी इजाज़त आहे हलाल आहे चार शादियूं कयो जेकॾहिं तव्हांखे ख़्वाहिश आहे पर ख़बरदार पराओ नंग न निहारी पराओ नंग न निहारी तव्हांजा नंग तव्हांखे प्यारा आहिनि न जी हज़रत इमाम शाफ़ी रहमतुल्लाह अलैह फरमाए त ज़िना हिकिड़ी ओधर आहे इहा ओधर तव्हांजे घर मां अदा कई वेंदी ज़िना कर्ज़ इहा ओधर आहे ओधर वठंदा आहियो पोइ पंहिंजे खीसे में ॾींदो खीसे मंझो उहा अदा करणी पवंदी छो त कर्ज़ तव्हां कयो आहे इहो कर्ज़ तव्हांखे अदा करणो आहे इमाम शाफ़ी फरमाए थो त जेको ज़िना थो करे न पराए नंगनि सां इहो कर्ज़ उन जे ज़ाल उन जे भेण उन जी धीउ उन जे बचनि मंझां इहो अदा कयो पर उहा नंग ॾिसी ख़ुशि थो थी न ख़ुशि न थी तुंहिंजा नंग बि महफ़ूज़ न रहंदा तुंहिंजूं नियाणियूं बि महफ़ूज़ न रहंदियूं इहो कर्ज़ आहे तुंहिंजे घर मां चुकायो वेंदो ऐं इमाम मुस्लिम रिवायत आंदी आहे सुनन नसाई में रिवायत हज़रत सैयदना अबू हुरैरा रज़ियल्लाहु तआला अन्हु फरमाए हबीबन फरमाए त सलासतु ला युकल्लिमुहुमुल्लाहु यौमल क़ियामह वला युज़क्कीहिम वला यंज़ुरु इलैहिम वलहुम अज़ाबुन अलीम टे बदबख्त आहिनि क़यामत जे ॾियारे अल्लाह उन्हनि सां ॻाल्हाईंदो ई न रब उन्हनि ॾे निहारींदो ई न टे माण्हू आहिनि अल्लाह उन्हनि सां ॻाल्हाईंदो ई न रब उन्हनि सां उन्हनि ॾे निहारींदो ई न वला युज़क्कीहिम उन्हनि खे पाक न कंदो वला यंज़ुरु इलैहिम उन्हनि ॾे अल्लाह ताला रहमत जी नज़र खणी बि न ॾिसंदो मिसाल हिकिड़ो मुरीद आयो मूं वटि पासे में वेही मुंहिंजा हथ पेर चुमे ऐं मां हुन ॾे निहारियां बि न मोटी वेंदो न चवंदो अदा वियुसि पर मुर्शिद मूंखे निहारियो ई न ॾुख थींदो या न गम थींदो या न अदा वियुसि मां पियो न्याज़ कयां पियो पेरे पवां पर मूं ॾे निहारी ई न क़यामत जे ॾियारे अल्लाह हिनखे निहारींदो ई न रब हुनखे कोन निहारींदो टे माण्हू आहिनि बदबख्त वलहुम अज़ाबुन अलीम इन्हनि टिनि माण्हुनि जे लाइ सख़्त दर्दनाक अज़ाब हूंदो कहिड़ा टे शैख़ुन ज़ान पोढ़ो ज़िनाकार कुराड़ो ज़िनाकार अच्छा परिया पइजी विया अञा ज़िनाकार नथो मुड़े इन कुराड़े सां अल्लाह न ॻाल्हाईंदो न इन ॾे निहारींदो न इनखे पाक कंदो इन जे लाइ दर्दनाक अज़ाब हूंदो
पोढ़ो थी वियो अञा शौक़ नथो छॾे, कुराड़ो थी वियो अञा बेहयाई नथो छॾे, इहो अल्लाह जे ॾमर जो कड़ो थो खड़काए। ऐं ॿियो उहो माण्हू व मलिकुन कज़्ज़ाब, कूड़ो बादशाह, बादशाह हुकूमत ते वेठो आहे कूड़ हणे, माण्हू सां कूड़ हणे, कूड़ ॻाल्हाए, इहो बादशाह रब न हिनखे निहारींदो, न हिनखे पाक कंदो, न हिन सां ॻाल्हाईंदो, हिन जे लाइ दर्दनाक अज़ाब हूंदो। व आइलुन मुस्तकबिर, ऐं अयालदार माण्हू जेको वॾाई करे, वॾाई करण वारो, खुदी वॾाई करण वारो, क़यामत जे ॾियारे रब हिन सां न ॻाल्हाईंदो, इनखे न निहारींदो। अल्लाह करीम शाह असांखे इन्हनि कमनि खां महफूज़ फरमाए। साईं फरमाइनि था, इमाम अहमद रिवायत आंदी, सैयदा मैमूना रज़ी अल्लाह ताला अन्हा थी रिवायत करे, समेत रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यक़ूल ला तज़ालु उम्मती बिखैरिन मा लम यफ्श फीहिम वलदुज़्ज़िना फ़इज़ा फ़शा फीहिम वलदुज़्ज़िना फ़ऊशक अन युअम्महुमुल्लाहु बिअज़ाब। मुंहिंजी उम्मत तेसी ताईं ख़ैर बरकत ते कायम हूंदी, तेसी ताईं ख़ैर वारी हूंदी, जेसी ताईं उन्हनि में ज़िना जा ॿार ज़ाहिर न थियनि, तेसी ताईं उन्हनि खे ख़ैर बरकत हूंदी। जॾहिं उन्हनि में ज़िना जा ॿार घणा थींदा, जॾहिं ज़िना जा ॿार घणा थींदा, साईं फरमाइनि था त उन्हनि खे गॾियल अलाह जो अज़ाब ईंदो। वो छा चवंदा आहिनि त सुकनि सां गॾु, पोइ आख़िरत में अलाह ताला उन्हनि खे नेकोकारनि खे जुदा कंदो, बदकारनि खे जुदा कंदो। पर हिते जॾहिं अज़ाब आयो न त सुकनि सां गॾु आला बि ॿरी वेंदा। मदीने वारे साईं जो फरमान आहे त अलाह ताला जल शानो उन्हनि जे मथां अलाह ताला आम अज़ाब में किरो न ईंदी त रुॻो गुनहगारनि खे न ईंदी, पर नेकोकार बि उन में मुब्तला थींदा। वबा ईंदी, बीमारी ईंदी, मर्ज़ ईंदो, ज़िलज़िलो ईंदो, या साईं जा ॿोॾ ईंदी, सोक ईंदी, त बदकार रुॻे न, उन्हनि सां गॾु नेकोकार बि उन अज़ाब में गिरफ़्तार थी वेंदा। हाणे जो ॿोॾ आई, तालका ॿुॾी विया, ज़िला ॿुॾी विया, पोइ उन्हनि में रुॻे गुनहगार ॿुॾा या नेक बि ॿुॾी विया? ॿुधायो न, छा इन्हनि में नेकोकार कोन हुया? छा इन्हनि में भलारा बाना कोन हुया? मस्जिदूं कोन हुयूं? अलाह जा घर कोन हुया? क़ुरान कोन रखिया हुया घरनि में? हुया। पर जॾहिं अलाह ॾमिरबो आहे, जॾहिं रब कावड़बो आहे, त अज़ाब लाॻीतो ईंदो आहे। तव्हां चवंदो त भला नेकोकार छो, बदकार त बदकार थिया। नेकोकारनि ते हिन जे लाइ जो ॿियनि खे हक़ न चवनि, सच न चवनि, ॿियनि खे रोकनि न, गुनाहनि खां झलनि न, अखियुनि सां ॾिसनि था गुनाह पियो थो थिए, कन ढार कयूं, कन लाटार कयूं, हलियो वेंदो, उनखे हक़ न चवंदो, सच न चवंदो, त इन गुनहगार सां गॾु इहो ॾोहारी बि, इहो नेकोकार बि ॾोह में बराबरि जो शरीक। पुट गुनाह करे, हे हुन ते कख रखे, भाउ गुनाह करे, हे कूड़ो कसम मथे ते खयूं बीठो आहे। मूं पहिरीं तव्हांखे हिकिड़ो वाक़ियो ॿुधायो, मुंहिंजे बाबा साईं क़िबला मुर्शिदनि करीमनि वटि हिकिड़ो माण्हू आयो, उनजे पुट को ग़लति कमु कयो। उनजे माण्हू हिकिड़ो मरीज़ वठी आया बाबा साईं जन वटि, वातों बि खून पियो अचेसि, हेठों बि खून पियो अचेसि, पर खून बंदि न पियो थिए, वेठो त बि खून बहे पियो। साईं जन खे चयोसीं दुआ घुरो, साईं जन दुआ न घुरी। क़िबला साईं जन उनजे लाइ, हालांकि साईं जन वॾा करीम हुआ, वॾा शफ़ीक हुया, दर ते अचण वारे खे शिफ़ा वठी ॾींदा, पर उन माण्हू जे लाइ दुआ न घुरियूं। माण्हू मोटी वियो, पोइ मूं क़िबला साईं जन खे अर्ज़ु कयो, क़िबला तव्हां केॾा करीम आहियो, हिन जे लाइ दुआ न घुरियो। पर फिर मां दुआ घुरणु चाहियां पियो, बुक खणा पियो, मूंखे अलाह जे तरफ़ां हुकुम थियो दुआ न घुरिजो। हिन माण्हू जे हक़ में दुआ न घुरिजो।
असां पंहिंजे रब जे हुक्म जा बाना आहियूं, हुक्म जा फर्मा बरदार आहियूं। मूंखे मना थी त इन जे लाइ दुआ न घुरिजे। मूं वरी उन माण्हू जी जांच कराई, उहो माण्हू छा मसलो इन जो पुछा करायमि त उन माण्हू जे पुट को ॾोह कयो, इन माण्हू जेका खून पियो वहे इन कूड़ो कसम मथे ते खयो कि मुंहिंजो पुट बेॾो ई आहे। क़ुर मथे ते खयईं, फैसले में साह खाई पीउ ते वॾेरे जंहिं फैसलो कयो उन उहो जेको छोरो हुजे, जेको ॾोही हुजे, चई इन खे इहो ॾोही आहे, इन जो असां इन को साख न वठंदासीं, पीउ हिन जो कसम खण। हिन चयो मां कसम थो खणां। कसम का मामूली ॻाल्हि आहे, घर ॿाराणी रांदि आहे, का बाज़ीचे अतफाल आहे। कसम खयईं, कूड़ो कसम खयईं, ऐं उन जंहिं ॾींहुं कसम खणी घर मोटी आयो, वात मां रत जी उल्टी आहे, हेठों बि रत शुरू थी वियो, वात मां बि रत शुरू थी वियो। ऐं हिकिड़े अल्लाह जे कामिल वली दुआ जो बुक न खयो ऐं फरमाए थो त मूंखे मना थी आहे, इन जे लाइ दुआ न घुरणी। खुदा खां डिॼो, अल्लाह खां डिॼो, मुसलमानो अल्लाह जो ख़ौफ़ रखो। जेसि ताईं मुंहिंजो पैगाम पहुचे थो, मां हर मुसलमान सां मुखातिब आहियां। खुदा जो ख़ौफ़ रखो, बद किरदारी खां पाण खे बचायो, बद आमाली खां पाण खे बचायो। ऐं मदीने वारे साईं फरमायो, वइज़ा ज़हर ज़िना ज़हर अल फ़क़्र वल मस्कन। इमाम बाज़ार ही रिवायत आंदी आहे त जॾहिं ज़िना घणी थींदी त मोहताजी ऐं मिसकीनी घणी थी वेंदी। महांगाई, बेरोज़गारी, बुख, अफलास, हींअर पाकिस्तान डिफॉल्ट थो थिए पियो, खतरो थी वियो आहे डिफॉल्ट थियण जो, ॾेवालो थो निकिरे पाकिस्तान जो। 22 करोड़ माण्हू था रहनि पाकिस्तान में, 22 करोड़। खज़ाना ख़ाली थी विया आहिनि, ऐं जेके असांजा हुकुमरान आहिनि न, उहे जहाज़ भरियूं ॿाहिरनि मुल्कनि ते वठंदा, बेहयाई कंदा, अयाशी कंदा, पैसो अवाम जो खणी उन ते अयाशूं था कनि, ऐं उन्हनि खे वोट ॾेई तव्हां चाढ़ियो आहे, तव्हां वोट ॾिना आहिनि, तव्हां ज़िम्मेदार आहियो, तव्हां ज़िम्मेदार आहियो, तव्हां इन्हनि खे ज़ानियुनि खे, शराबियुनि खे वोट तव्हां ॾिनो आहे। मलाइकनि कोन चूंडियो आहे इन्हनि खे। या जनब इन्हनि जी सहूलतकारी कई आहे। खुदा जे ॾमर खां डिॼो, सहूलतकारो, हिननि ज़ालिमनि खे हुकूमत ते विहारण वारो अल्लाह तव्हां खां बि क़यामत जे ॾियारे पुछा कंदो। हिन मुल्क जा तव्हां ख़ैर ख़्वाह आहियो या बदख़्वाह आहियो? मुल्क जा तव्हां सॼण आहियो या दुश्मन आहियो? जे मुल्क बर्बाद थी वियो त तव्हांजी इहा कुर्सी कहिड़ो कम जी, तव्हांजो इहा इज़त कहिड़े कम जी बाक़ी रहंदी जेकॾहिं मुल्क खे तव्हां तबाह करे छॾियो। साईं फरमाइनि था त छो मुल्क ॾेवालो छो थो थिए? इज़ा ज़हर ज़िना ज़हर अल फ़क़्र वल मस्कन। जॾहिं ज़िना आम थींदी आहे, मोहताजी, मिसकीनी, गुरबत, तंगदस्ती, बरकत खजी वञण, तंगी पइजी वञण, तॾहिं थींदी आहे जॾहिं ज़िना आम थी वेंदी आहे। अस्सलातु वस्सलामु अलैका या सय्यदी या रसूल अल्लाह। अस्सलातु वस्सलामु अलैका या सय्यदी या रसूल अल्लाह। इमाम तबरानी माजम कबीर में ऐं माजम औसत में रिवायत आंदी आहे, हज़रत मिक़दाद बिन असवद रज़ी अल्लाह तआला अन्हु रिवायत फरमाइनि था, हबीबन फरमायो त मा तक़ूलून फ़ी ज़िना। सहाबन खां पुछऊं, हुज़ूर जन कॾहिं कॾहिं सवाल कंदा हुआ, सहाबा खां पुछऊं त मा तक़ूलून फ़ी ज़िना, ए सहाबियो ज़िना जे बारे में तव्हां छा था चओ, तव्हांजो छा ख़्याल आहे ज़िना जे बारे में?
قالوا حرام حرمه الله عز وجل ورسوله فهو حرام الى يوم القيامه. اصحابن چو يا رسول الله زنا حرام الله نے کے حرام کيو رسول الله نے کے حرام کيو یا قیامت تائیں حرام زنا برو فعلا زنا بچڑی گالا زنا حرام یا رسول الله تمام تسا کے سکھايو. فقال رسول الله صلى الله عليه وسلم لأصحابه لأن يزني الرجل ب10 نسوة أيسر عليه من أن يزني بامرأة جاره. رواه أحمد والطبراني في الكبير والأوسط. साईं फरमाइनि था त को माण्हू 10 औरतुनि सां ज़िना करे 10 औरतुनि सां पंहिंजो कारो मुंहुं करे. साईं फरमाइनि था हिकिड़ी पाड़े सिरण पाड़े वारी औरत सां हिकिड़ी औरत सां ज़िना करे ॿाहिरि 10 ज़िनाऊं करे त बि हिन जो गुनाह अञा ॻरो. ज़िना बुरी शइ आहे हराम आहे नाजाइज़ आहे अलाह हराम कई आहे रसूल हराम कई आहे पर 10 ज़िनाऊं उन्हनि जो ॾोह हिक पासे ऐं पाड़े सिरण औरत सां ज़िना करे इन जो गुनाह अञा मथे. पाड़े में जेको गंदाई करे छो त पाड़ो वेझो आहे दर दर सां घर घर सां भित भित सां गॾु आहे ऐं उते सहूलियत वधीक मिली वेंदी आहे. साईं फरमाइनि था त जेको पाड़े वारनि ऐं पाड़े सिरण औरत सां ज़िना करे 10 ज़िनाउनि जो गुनाह हिक पासे ऐं ॿी रिवायत में 36 भेरा ज़िना ॿिए हंधि करे 36 भेरा ॿिए हंधि कारो मुंहुं करे ऐं पाड़े सिरण औरत सां हिकिड़ो भेरो ज़िना करे उन जो जुर्म उन जो ॾोह उन जी सज़ा अञा मथे. अल्लाह अकबर कबीरा. इमाम तबरानी मुजम औसत में रिवायत आंदी आहे. साईं फरमाइनि था मन कादा अला फिराश मुगीबतिन क़य्यदल्लाहु लहू सुब्बानन यौमल क़ियामह. जेको अहिड़ी औरत जे बिस्तरे ते वेठो जंहिंजो मुड़ुसु मौजूद न आहे. तवजा थकिजी पिया आहियो. साईं फरमाइनि था अहिड़ी औरत जे बिस्तरे ते वेहे जंहिंजो मुड़ुसु मौजूद न आहे या जंहिंजो वारिस मौजूद न आहे अबो न आहे भाउ न आहे पीउ न आहे माउ न आहे अकेली औरत आहे उन जे बिस्तर ते वेठो क़यामत जे ॾिहाड़े में हिकिड़ो वॾो अज़दहा नांग रब इन ते मुसलत कंदो. उहो उनखे ॾंगींदो उहो उनखे ॾंगींदो ऐं ॾंगींदो रहंदो ॾंगींदो रहंदो ॾंगींदो रहंदो. इहो अज़ाब उनखे हमेशह पियो थींदो. नांग सोबान कारीहर नांग उनखे ॾंगींदो रहंदो. जीअं हिन पंहिंजे भाउ जे पंहिंजे पाड़े जे या पंहिंजे के मुस्लमान भाउ जे इज़त खे ॾंगियो हो न उनखे हमेशह जे लाइ जहन्नम जो नांग ॾंगींदो रहंदो. ऐं जेको माण्हू ताक़त जे बावजूद झलण वारो केरु न आहे ॾिसण वारो केरु न आहे रोकण टोकण वारो केरु न आहे ज़िना जो माहौल मुहैया आहे इन टाइम ते पाण खे गुनाह खां बचाए इहो जन्नती आहे. वअम्मा मन ख़ाफ़ मक़ाम रब्बिह ॾिनो पंहिंजे अलाह जे साम्हूं बीहण जे ख़ौफ़ खां त मां पंहिंजे रब जे अॻियां बीहंदुसि मालिक जे अॻियां हाज़िर थींदुसि. वनहन नफ्स अनिल हवा पंहिंजे नफ्स खे उन ख्वाहिश खां पाण खे रोकई फइन्नल जन्नत हियल मअवा जन्नत इन जी जाइ. इहो पक्का पक बहिश्ती आहे बग़ैर के शक शुबे जी जन्नती आहे. अल्लाह जो बानो आहे रब जो नेक साले बानो आहे. घोरारू हुयो घोरारू सम्झो था शयूं विकिणण वारो हुयो ॾाढो सुहिणो हुयो ॾाढो हसीनो जमीन शयूं विकिणंदे बादशाही शहर में आयो
होका ॾींदो पियो ते पंहिंजे शयुनि जा। बादशाह जी शहज़ादी माड़ी तां दरी खोलियूं बीठी, फ़कीर ते जो नज़र पियसि, फ़कीरनि जा चेहरा